सकूत ढाका दौरान पाकिस्तान जो साथ ॾींदड़ बिहारियुनि खे सलाम पेश करण वारो ठराव मंज़ूर थियो। लाज़वाल इश्क प्रोग्राम जी मुखालफ़त मुत्तहिदा वारनि रिथूं पेश पे कयूं त पीपल्स पार्टी मुखालफ़त पे कई। आऊं आहियां शबीर लाशारी, सिंध असेंबली जे अॼोके इजलास जो मुकमल अहवाल ॿुधाईंदुसि। स्पीकर सैयद अवैस कादिर शाह जी सदारत हेठि इजलास 20 मिनट लेट शुरू थियो। ऐवान सकूत ढाका जे मौक़े ते पाकिस्तान फ़ौज जो साथ ॾींदड़ बिहारी बिरादरी जे क़ुर्बानियुनि खे सलाम पेश करण वारो ठराव मुतफ़िक़ा तौर ते पास कयो ऐं इहो ठराव मुत्तहिदा MPA एजाज़ उल हक़ पेश कयो। पार्लियामानी मामलनि वारे वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त कहिड़ी मजाल आहे जो हिन ठराव जी मुखालफ़त कयूं। मुत्तहिदा MPA पंहिंजी तक़रीर दौरान सकूत ढाका ते ॻाल्हाइण शुरू कयो त ज़ियाउल हसन लंजार खेसि टोकींदे चयो त हेॾां होॾां जे ॻाल्हियुनि बदिरां रुॻो करारदाद जे मतन ताईं महदूद रहो। बहरहाल इहो ठराव इतफ़ाक़ राय सां मंज़ूर थी वियो। ऐवान जी कार्रवाई जारी हुई त मुत्तहिदा मेंबर कुरतल ऐन अदाकारा आयशा उमर जे तकरारी डेटिंग शो लाज़वाल इश्क ख़िलाफ़ मुहिमली रिथ पेश कई। मौक़िफ़ अख़्तियार कयाईं त सिंध हुकूमत अहिड़ा कानून ठाहे जंहिंसां लाज़वाल इश्क जहिड़नि फ़हाशी पखेड़ींदड़ प्रोग्रामनि जी रोकथाम थिए। ऐवान में उन वक़्तु दिलचस्प सूरताल पैदा थी वई जॾहिं ज़ियाउल हसन लंजार मुत्तहिदा मेंबर खां सवाल कयो त अव्हां कहिड़े ड्रामे जी ॻाल्हि पिया कयो, छो जो ड्रामा त ड्रामा हूंदा आहिनि। आयशा उमर सुठी अदाकारा आहे। ज़ियाउल हसन लंजार आयशा उमर जी तारीफ़ दौरान ई रिथ जी मुखालफ़त करे छॾी, जंहिंखां पोइ स्पीकर रूलिंग ॾेई रिथ खे रद्द कयो। रिथ रद्द थियण बावजूद आयशा उमर जो ज़िक्र ऐवान में गूंजंदो रहियो। बुलबुले ऐं ॿियनि ड्रामनि में संदसि निभायल किरदारनि ते बि ॻाल्हायो वियो। ख़ैर, इजलास में समाजी भलाई वारे खाते बाबति सवालनि जो सेशन शुरू थियो। सूबाई वज़ीर मीर तारिक टालपुर मेंबरनि जे सवालनि जा जवाब ॾिना। सूबाई वज़ीर ऐवान खे ॿुधायो त सोशल वेलफेयर खाते जा कराची, हैदराबाद ऐं सखर में 3 सेंटर आहिनि, जिन में 17 सालनि जी उमिरि जा ॿार मौजूदु आहिनि। चाइल्ड लेबर समेत मुख़्तलिफ़ मसइलनि जा सतायल ॿार हेल्पलाइन ते कॉल कनि था। उन्हनि खे रेस्क्यू करे प्रोटेक्शन हाउस में मुंतक़िल कयो वेंदो आहे। ऐवान में सूबाई वज़ीर इंकशाफ़ कयो त रुॻो 5 सालनि दौरान 1600 ॿारनि खे पेनू फ़क़ीरनि वटां बाज़ियाब कराए खेनि नॉर्मल ज़िंदगी ॾांहुं वापसि आंदो वियो आहे। मीर तारिक टालपुर ऐवान खे इहो ॿुधायो त समूरे सूबे में नंढी उमिरि जे ॿारनि जी शादियुनि जी रोकथाम लाइ तकड़ा क़दम खयां अथऊं। नंढी उमिरि जे ॿारनि जो निकाह पढ़ाईंदड़ मौलवी बि हाणे गिरफ़्तार थींदो। मूं जीअं पहिरियां ॿुधायो त ऐवान में अॼु रुॻो मुत्तहिदा मेंबर रिथूं ऐं ठहराव खणी आया। सो कुरतुल ऐन कराची में फायर ब्रिगेड जी सर्विस बहितर करण बाबति ठहराव पेश कयो। बहस बाद स्पीकर उहो ठहराव पास कयो। कुरतुल ऐन ॿुधायो त ठहराव जो मक़सदु कराची में फायर स्टेशन जो अंग वधाइण आहे, छाकाणि त हींअर शहर में रुॻो 20 फायर स्टेशनूं ऐं 36 गाॾियूं मौजूदु आहिनि। घटि में घटि 200 फायर स्टेशनूं हुअणु घुर्जनि। ऐवान में टहकड़ा बि लॻा त मेंबर तिखा मिठा बि थिया। कार्रवाई जारी हुई त स्पीकर ईंदड़ जुमे ताईं इजलास मुलतवी करे छॾियो।